पिंगरी भरिसां LBOD खे RD 283 वटां लॻल खारो इंतज़ामिया जी कोशिशुनि बावजूद बंदि थी न सघियो। घारे वारो पाणी यूसी समन सरकार जे सवे ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। सूबाई वज़ीर आपाशी सुहेल अनवर सियाल घारे वारे हंध जो मुआइनो कई अमले खे घारे जो पाणी फौरी बंदि करण जो हुकुम जारी कयो। पाक आर्मी, पाक रेंजर्स जा जवान ऐं पुलिस जा जवान राति खां घारे वारे हंध मौजूद आहिनि। आपाशी अमले ऐं सांगड़ खां घुरायल 52 दरियाई टोबनि जी मदद सां घारे खे बंदि करण जूं कोशिशूं कई पई वञनि। वधीक सवे ॻोठ पाणी में बुॾण जो ख़तरो आहे। रहवासियुनि जो चवणु आहे त सिंध हुकूमत पारां सिम नालियुनि जी मरमत ऐं सफ़ाई लाइ करोड़ रुपया बजट में रखिया वञनि था, जेके सिम नालियुनि ते ख़र्च करण बजाए कामोरा खायो वञनि, जंहिं जे नतीजे में बदीन जी अवाम खे LBOD जे करे दरबदर थियणो पइजी रहियो आहे। सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि रज़ा अहमद खोसो, लखा ॾिनो उमराणी, अली नवाज़ दिलवाणी ऐं ॿियनि मुतालबो कयो त करप्शन कंदड़ कामोरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे लॻल घारनि खे फौरन बंदि करे इलाइक़े खे तबाही खां बचाया वञे। ॿिए पासे 50 खां वधीक ॻोठ पाणी में अचण करे पंहिंजी मदद पाण तहत महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लद पलाण करे वञी रहिया आहिनि।